पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी सरकार ते तनक़ीद कंदे चयो आहे त जेकॾहिं मोदीअ खे जवाबु ॾियणो आहे ऐं हाराइणो आहे त पाकिस्तान में सभ खां पहिरियों जमहूरियत क़ाइमु करणी पवंदी जीअं अवाम जो चूंडियल नुमाइंदो उन जो जवाबु ॾेई सघे। मुज़फ़राबाद में कश्मीर रिहाड़े जे सिलसिले में पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त देर सां पहुचण ते मुआज़रत आहे। संदसि चवण हो त पीपल्स पार्टी ऐं कश्मीर जो 3 नस्लुनि जो साथ आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो चयो हो त कश्मीर जी आज़ादी लाइ असां 1000 साल जंग विढ़ंदासीं ऐं बेनज़ीर भुट्टो चयो हो त जिते कश्मीरियुनि जो पघर किरंदो उते असांजो रतु किरंदो। उन चयो त असांजे मथां नालाइक़ ऐं नाअहल खे मढ़ियो वियो आहे ऐं सिलेक्टेड हुकूमत अॼु पाकिस्तान में राज करे रही आहे। संदसि चवण हो त जिते माज़ी में असांजे वज़ीर आज़म कश्मीर जो आवाज़ बुलंद कयो ऐं तारीख़ बयान ॾिना ऐं अॼु जॾहिं कठपुतली वेठो आहे त कश्मीर ते तारीख़ जो बदतरीन हमिलो थींदो आहे ऐं असांजे हथ ठोके वज़ीर आज़म जे बयान खे यादि रखियो वञे। हुन चयो त हिन क़िस्म जो नालाइक़ नाइल वज़ीर आज़म न रुगो पाकिस्तानियुनि जी आज़ादीअ खे ख़तरे में थो विझे पर हू हर कश्मीरीअ जी आज़ादी खे बि ख़तरे में थो विझे। असां ॼाणूं था त जेकॾहिं मोदी जी फाशिज़म ऐं ग़ैर जमहूरी तरीक़े सां जवाबु ॾियणो आहे त फाशिज़म या कंहिं हथ ठोके सां जवाबु नथो ॾेई सघिजे। संदसि वधीक चवणो त जेकॾहिं मोदी खे जवाबु ॾियणो आहे त जमहूरी पाकिस्तान जवाबु ॾींदो। जेकॾहिं केरु मोदीअ खे बेनकाब कंदो त उहो पाकिस्तान जो चूंडियल नुमाइंदो करे सघे थो। जेकॾहिं असांखे मोदीअ खे हाराइणो आहे त सभ खां पहिरीं पाकिस्तान में जमहूरियत क़ाइमु करणी पवंदी। पाकिस्तान जो जमहूरी वज़ीर आज़म चूंडणो आहे। इस मुल्क का ये बदकिस्मती है कि हम पर ये नालायक नाअहल और नाजायज कठपुतली को मुसल्लत किया गया है। ये सिलेक्टेड हुकूमत आज पाकिस्तान में राज कर रहा है। हमें इस किस्म का कठपुतली नहीं चाहिए, इस किस्म का सिलेक्टेड नहीं चाहिए जिसने यहां के अवाम से वादा किया था, पूरे मुल्क के सामने कहा था कि वो कश्मीर का सफीर बनेगा, मगर कश्मीर का सफीर बनने के बजाय वो कुलभूषण यादव का वकील बनने की कोशिश कर रहा है। हमें अंदाजा हो रहा है कि अगर कोई सेम पेज पे है तो इमरान और मोदी सेम पेज पे है।